अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल-आक़िबतु लिल-मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमईन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरानिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वनज़्ज़लना मिनस समाइ माअन मुबारकन फ़अंबतना बिही जन्नातिन व हब्बल हसीद। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वज़्ज़ाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमईन। बिरादरान इस्लाम, वाजिबुल एहतराम मुसलमान भाइरो, दोस्तों, अजीज़ो, बुजुर्गो, अल्लाह रब्बुल आलमीन जल्ल शानहु व मनवालहु जे पाक किताब कुरान मजीद फ़ुरक़ान हमीद जे सूरे काफ़ मंझां हिकायत सगूरी तिलावत कई वई आहे। उन आयत सगोरी जे मद्दे नज़र हलंदड़ हालातुन ते नज़र रखंदे अल्लाह ताला जे कुरान करीम ऐं मुझे आका रहमत वारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान खे पढ़ंदासीं। असां अव्हां जे लाइ रब्बे कायनात जे तरफ़ खां वसंदड़ मींह केतिरी रहमत आहे, उन जा फ़ाइदा, उन जो वसण छो थींदो आहे। खुदाए अज़्ज़ व जल जे तरफ़ खां ककरनि जी सूरत में रहमत जो नुज़ूल, इन मुतालिक़ जमां जे साम्हूं कुछ ॻाल्हियूं अर्ज़ रखबियूं। अल्लाह ताला खां दुआ है त रब्बे कायनात मूं गुनहगार खे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अवां असां सभिनी खे ॿुधी करे उन जे मथां सही अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। मुसलमानो, अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस में हर मरहले ऐं मुआमले में असां वहाँ जी रहनुमाई फ़रमाई आहे। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस में इरशाद फ़रमाए रहियो आहे, वनज़्ज़लना मिनस समाइ माअन मुबारकन फ़अंबतना बिही जन्नातिन व हब्बल हसीद। ऐं असां आसमान खां बरकतुन भरियो पाणी नाज़िल कयो, पोइ उन पाणीअ सां असां बाग़ ऐं पोखुनि जो अनाज जमायो। ए मुझा मुसलमान भा, मुझे आका रहमत वारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के पाक रब्बुल आलमीन पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस में समझाए ॿुधाए मोकिलियो। जेका भी खुदाए अज़्ज़ व जल जी नेमत ऐं रहमत आहे, उन जे मुतालिक़ अल्लाह ताला सभु कुझु पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस में वाज़े फ़रमायो।
त हिन आयत सगोरी में जेको ज़िक्र थियो बारिश यानी मींह अल्लाह ताला जे नेमतुनि मां हिकु निराली नेमत आहे। बारिश जो पानी बरकतुनि ऐं रहमतुनि जो मजमूओ हूंदो आहे जंहिंसां मुर्द गैर आबाद ऐं बंजर ज़मीनूं आबाद थी पवंदियूं आहिनि, ज़िंदा बणिजी पवंदियूं आहिनि, उन्हनि में गुलो गुलज़ार पैदा थींदा आहिनि। मींहं जे करे सुका वण सावा थींदा आहिनि, वीरान पट आबाद थींदा आहिनि। मींहं जे करे ख़ुशहाली ईंदी आहे, सुकर ऐं सणायूं पैदा थींदियूं आहिनि, कशाला ऐं कहत ख़त्म थींदा आहिनि, बरनि में बहारियूं गुलो गुलज़ारी ईंदी आहे। माण्हू ऐं माल अहल ऐं आयाल ख़ुशि गुज़ारण लॻंदा आहिनि। मींहं जे करे मुल्कनि में ख़ुशहाली ईंदी आहे, थर ऐं कोहिस्तान कचो ऐं काछो शाद ऐं आबाद बणिजी वेंदो आहे। मींहं माण्हुनि जे लाइ आसमानी इनाम ऐं कुदरती तोहफ़ो हूंदो आहे। मींहोगी जी मौसम रहमतुनि ऐं दुआउनि जे क़बूलियत जी मौसम हूंदी आहे। मुंहिंजा मुसलमान भाउ, मुझे आका रहमत वारे हबीब जो फरमान बुद्ध आका जो सहाबी आहे हज़रत अनस रज़ी अल्लाह ताला अन्हु ओहो रवायत थो करे तसां सोने हबीब अरबी अजीब मदनी मुजीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु हुआसीं। ओचिते ॾिठोसीं त सुभान अल्लाह मेघ मल्हार थी वई आहे, मौसम बहार थी वई आहे, मींहुं अची रहियो आहे। असां अर्ज़ कयो सुहिणा महबूब या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बरसात अची रही आहे। मुझे आका मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के नखा अग में पंहिंजी चादर मुबारक पंहिंजे महबूब आका उहो कपिड़ो उहा चादर उन फर्श ते उन मैदान ते बिछाई, हुजूर चादर विछाई। असां अर्ज़ कयो सुहिणा महबूब अव्हां ईअं छो कयो? मुझे आका मदीने वारे मीर फरमायो ले अन्नहु हदीसु अहदिम बिरब्बिही तआला, मूं इन जे करे ईअं कयो आहे छो त इहो नओं ताज़ो पंहिंजे रब ताला जे तरफ़ खां आयो आहे। यानी मींहं जो पाणी अल्लाह जे महबूब पंहिंजे उन कपिड़े पंहिंजी उन चादर खे विछाए उन जे मथां मींहं जो पाणी पियो। हबीबन फरमायो ही रहमत ख़ुदा बंदी आहे ऐं ख़ुदा जे तरफ़ां आई आहे। दोस्तान गिरामी, हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाह अन्हु चवे थो त मींहं जे मज़ाज जी जेकॾहिं अव्हांखे ख़बर हुजे ॼाण रखो त मींहं जी जेका मज़ाज आहे उहा जन्नत मां जुड़ंदी आहे। मींहं जी बूंद बहार, मींहं जी मेघ मल्हार, मींहं जूं सन्हड़ियूं सन्हड़ियूं बूंदा बांदीअ वारियूं ककरियूं वसाईंदड़ ख़ुदाए अज़्ज़ व जल उन्हनि खे जन्नत जे मज़ाज मां पैदा कंदो आहे। उन में बरकत घणी हूंदी आहे ऐं भली खणी मींहं थोरो पवे, पर जे उन में जन्नती मज़ाज जी मिलावट घटि हूंदी त उन में बरकत घटि हूंदी, भली खणी मींहं केतिरो बि पवे। यानी जेकॾहिं जन्नती मज़ाज उन बरसात जे अंदरि आहे त उहा भली केॾी बि बरसात थोरी हुजे उन मींहं जा चंद कतरा ई गुलो गुलज़ार करे छॾींदा, वणनि खे बागो बहार करे छॾींदा। पर जेकॾहिं उन जे अंदरि जन्नती मज़ाज न आहे त मुंहिंजे आका रहमत वारे हबीब फरमायो भली उहो ॻड़ो छो न हुजे, तमामु ग़रीब बरसात छो न हुजे, घणो मींहुं छो न हुजे, उन मींहं में अव्हां जे लाइ रहमत न हूंदी, फ़ाइदो न हूंदो ऐं उहा फसलनि जे लाइ बरकत न हूंदी, वणनि जे लाइ बरकत न हूंदी, माल मता जे लाइ उन में बरकत न हूंदी। ते मुंहिंजा मुसलमान भाउ, हज़रत कअब रज़ी अल्लाह अन्हु जो कौल ॿुधो, पाण फरमायूं त मींहं ज़मीन जे मुड़स मिसल आहे,
अवां नथा ॾिसो त ज़ाल बदहाल हूंदी आहे, पोइ जॾहिं मुड़ुस सां मिलंदी आहे हार सिंगार तेल फुलेल सीधियूं सुरमा कंदी आहे, ज़मीन बि ईअं आहे उन मां धूड़ पई उॾामंदी आहे, पर जॾहिं मींहुं पवंदो अथसि उन में फोटड़े जी चुरपुर थी वेंदी आहे, उन जे रौनकुनि में वाधारो थी वेंदो आहे, उहा सावा सला जमाए सूंह ऐं शोभिया ज़ाहिर कंदी आहे। हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु जो कौल आहे, पाण फरमायूं त मींहुं ॻण पहसाण वसंदो आहे सवाइ हज़रत नूह अलैहिस्सलाम जे दौर जे, छो त हज़रत नूह अलैहिस्सलाम जे दौर में जेको मींहुं उठो हो उहो मींहुं उहा बारिश कहर हो, तूफ़ानी बारिश हुई। बाक़ी जेका बि दुनिया में बारिश पवंदी आहे उहा अल्लाह ताला जे हुक्म ऐं अमर सां उन ॻणप जे आहर उहे कतरा वसंदा आहिनि। दोस्ताने गिरामी, हाणे तव्हां असां सोचूं कॾहिं कॾहिं सालनि जा साल गुज़री वेंदा आहिनि, मींहुं न वसंदो आहे, अल्लाह वारनि ॾांहुं वेंदा आहियूं, साईं दुआ घुरो अल्लाह ताला पंहिंजे करम जा ककर वसाए, रहमत जो मींहुं वसाए। मींहुं छो न वसंदो आहे? कॾहिं अवां असां इन ॻाल्हि ते गौर कयो आहे त बरसात न पवण जो सबबु छा हूंदो आहे? दोस्तो, ज़मीन जे जंहिं हिस्से ते लागी तो मेहर जा मींहं पवन त उते ख़ुशहालियूं थींदियूं आहिनि। किथे के साल या को अरसो मींहुं वसण बंदि थी वेंदो आहे त उहो हिसो कद साली ऐं डुकार जो शिकार थी वेंदो आहे। रब करीम कंहिं इलाइक़े ते पंहिंजे मेहर जो मींहुं वसाइण छो बंदि कंदो आहे? अचो त हलूं मुंहिंजे आका रहमत वारे हबीब जी दरबार में, मुंहिंजे आका मदीने वारे मीर खां पुछूं, सुहिणा हबीब डुकर छो ईंदो आहे, मींहुं छो न वसंदो आहे, बरसात वसण छो बंदि थी वेंदी आहे? ए दोस्ताने गिरामी, मुंहिंजे रहमत वारे हबीब मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कौल मुबारक हज़रत अबू उमामा बाहिली रज़ियल्लाहु अन्हु बयान करे थो, रहमतल लिल आलमीन नबी नामदार फरमायो, मा मुतिर कौमुन क़त इल्ला बिरहमत वला क़ुहतु इल्ला बिसुख़त। मुझे आका मदीने वारे मीर फरमायो, कहीं कौम मथा मींहुं अल्लाह जी रहमत जे सबब ही पवंदो आहे ऐं डुकर उन जे ॾमर सबब ईंदो आहे। बारिश बरसण रब जी रहमत ऐं रज़ा जी निशानी आहे। बारिशूं बंदि थियण उन जे कहर ऐं गज़ब जे आसारनि मां आहे, छो त ककरनि जो मींहं मां भरिजी हलण ऐं किथे वञी वसकारो करणु अल्लाह जे अमर बग़ैर थिए ई नथो सघे। अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस में फरमायो, वअंज़लना मिनल मुसिराति माअन सज्जाजा, ऐं असां भरियल ककरनि मां घणो पाणी नाज़िल कयो। हज़रत अता बिन अबी रबाह रवायत कई त हज़रत मूसा अलैहिस्सलाम अर्ज़ कयो, या इलाहल आलमीन, भला मींहुं छो नथो वसे? वसे थो त कॾहिं नफ़ो छो नथो ॾे? आवाज़ आयो, ओ मुंहिंजा कलीम नबी, रहमत मो ख़ुदा जी आहे, मींहुं मो रब जे तरफ़ां वसंदो आहे, वसाईंदड़ मां पाक रब्बुल आलमीन आहियां। इहा तुंहिंजी ॻाल्हि, इहो तुंहिंजो सवाल जेको तो कयो आहे, हिकु मींहुं नथो वसे, जे वसे थो त वबाल छो आहे, ॾमर छो आहे, नुक़सान छो थो करे, रहमत छो नथो वसाए? ए मुंहिंजा दोस्ताने गिरामी, अल्लाह ताला पंहिंजे कलीम नबी हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे फरमायो, ओ मुंहिंजा कलीम नबी, ज़ना जी घणाई ऐं व्याज जी पज़ीराई सबबु इहे बकम थींदा आहिनि जो मींहुं वसंदो आहे पर रहमत बणिजी न ईंदो आहे। जंहिं इलाइक़े में, जंहिं रियासत में, जंहिं हुक्मरानीअ में, जंहिं इलाइक़े जे अंदरि, जंहिं क़ौम जे अंदरि ज़नाकारी वधी वेंदी आहे, ज़ानी माण्हू वधी वेंदा आहिनि, या व्याज जो वबा वारो कारोबार वधी वेंदो आहे, अल्लाह ताला फरमायो, मुंहिंजा सुहिणा नबी कलीम उन्हनि जी ज़ना जे गुनाह जे करे ऐं व्याज जे करे मूं ख़ुदा जी रहमत जा ककर वसंदा त आहिनि, पर उन्हनि जे लाइ रहमत जो सबबु न बणिबा आहिनि। इन्हनि ॿिनि ॻाल्हियुनि जे करे
उन्हनि जे लाइ रहमत न हूंदी आहे, छो त हू व्याजी हूंदा आहिनि, ज़ानी हूंदा आहिनि। पोइ उहो मींहं मो ख़ुदा जी आहे त रहमत, पर उन्हनि खे रहमत जे बदिरां ज़हमत थी लॻंदो आहे। हज़रत अता बिन अबी रवाह रवायत करे थो मुंहिंजा दोस्तो त हज़रत मूसा कलीमुल्लाह खे इहो जवाबु अल्लाह ताला फरमायो, आवाज़ आयो त ज़ना जी घणाई ऐं व्याज जी पज़ीराईअ जे करे। दोस्ताने गिरामी, हज़रत इमाम हसन बसरी रहमतुल्लाह अलैह जॾहिं को ककर वसण बिना ॾिसंदा हुआ, फरमाईंदा हुआ, अल्लाह जो कसम, उन में अव्हां जो रिज़्क़ आहे, पर अव्हां पंहिंजे पापनि ऐं गुनाहनि सबबि महरूम कया विया आहियो। यानी को ककर गुज़रंदो हो, अल्लाह जो वली फरमाईंदो, इन ककर में ख़ुदा अव्हां जो रिज़्क़ रखियो आहे, पर अव्हां जे गुनाहनि जे करे, अव्हां जे पापनि जे करे इहो रिज़्क़ अव्हां खे नथो मिले। यानी उहो ककर अव्हां ते नथो वसे जो उन जे वसण जे करे ख़ुदा नवां सला पैदा करे, फसल बाग भला पैदा करे ऐं सुहिणो निरालो ख़ूबसूरत माहौल थिए, भली मौसम थिए। अव्हां जे गुनाहनि जे करे दोस्ताने गिरामी, हिकु ॿी हदीस ॿुधो। हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु रवायत करे थो, मुझे आका रहमत वारे हबीब नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हदीस क़ुदसी यानी अल्लाह जो फरमान ऐं ॿुधाइण वारो मुझो आका मुस्तफ़ा करीम आहे। अल्लाह तो फरमाए, लो अन्न इबादी अताऊनी लअस्क़ैतुहुमुल मतर बिल्लैलि व अतलअतु अलैहिम शम्स बिन्नहार वलम्मा अस्मअतुहुम सौतर रअद। अगर मुझा बान्हा मुझी फरमा बरदारी कन त उन्हनि ते रातो रात मींह वसाया, ॾींहं जो उन्हनि ते सिज उभारिया, उन्हनि खे गोड़ जो आवाज़ ई न ॿुधाया। अल्लाह साईं चवे थो, जेकॾहिं मुंहिंजा बाना मुंहिंजी फर्मा बरदारी कनि न, हू राति जो आराम में हुजनि, मां रब उन्हनि जे मथां पंहिंजे करम जा ककर वसाए छॾिया। ॾींहं जो सिज पंहिंजे टाइम ते उभरे, टाइम ते लहे, राति जो मींहुं वसी वञे, उन्हनि जे बाग़नि जे अंदरि ख़ुशनुमा ख़ुशबू पैदा थी वञे, नवां गुल बूटा पैदा थी वञनि, फसुलनि खे जेतिरी ज़रूरत आहे पाणीअ जी एतिरो पाणी उन्हनि ॾांहुं मोकिलिया। लेकिन मुंहिंजा बंदा मुंहिंजी फर्मा बरदारी नथा कनि, इन अज़ाब जे करे मूं अल्लाह जी रहमत जा ककर उन खां परे वसंदा आहिनि। दोस्तो, सोना हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बरसात जे लाइ दुआ घुरंदा हुआ त कॾहिं हीअं बि फरमाईंदा हुआ, या रब्बल आलमीन, असांजी धरती ते उन जो सिंगार नाज़िल कर, असांजे ज़मीन ते उन जो सुकून नाज़िल कर। हुज़ूर फरमायो त मींहुं बरसात ज़मीन जे लाइ सिंगार आहे ऐं सरज़मीन जे लाइ उहो सुकून आहे। यानी मींहुं ज़मीन जो सिंगार ऐं सुकून आहे। दोस्ताने गिरामी, बादशाह अब्दुल मलक हज़रत रूह बिन ज़म्बारा माण्हू मोकिलियो त मींहुं वसण लाइ कीअं दुआ घुरिजे। उन ॿुधायो त हीअं चओ, या अल्लाह, असांजा उहे गुनाह जंहिंजे करे तो बारिश बंदि कई आहे, असां उन्हनि गुनाह खां तुंहिंजे दर तौबा था कयूं, असांखे बख़्श कर, असां मथां मींहुं वसाए। ईअं 3 भेरा दुआ घुरो, अल्लाह ताला जी दुआ जे सदके ज़रूर मींहुं वसाईंदो। यानी कहिड़ी दुआ, या अल्लाह, जन असां जन गुनाहनि जे करे तो मींहुं न वसायो आहे, असांजे जन गुनाहनि जे करे तुंहिंजा आयल ककर बेटरी था वञनि, जे वसन था तगड़े जी सूरत में, तूफ़ान जी सूरत में, नुक़सान जी सूरत में। अल्लाह ताला जा बानड़ो, दुआ घुरो, मुंहिंजा मौला, असांजे मथां मींहुं वसाए। जेकी असां गुनाह कया जंहिंजे करे मींहुं नथो वसे, उहे गुनाह असांखे माफ़ कर, बख़्श कर। यानी मींहं जो न पवण बि असांजे गुनाहनि जे करे आहे, ऐं मींहं जो पवण वरी रहमत थी न पवण, इहो बि असांजे गुनाहनि जे करे आहे। मींहं जा कतरा आसमान खां ईंदा आहिनि त हर कतरो पाण सां हिकमतूं, राज़ ऐं इसरार आणींदो आहे।
को कतरो सिप में जेकरे पवंदो तो उन मां मोती बंदी पवंदो। हजरत इब्न अब्बास रज़ी अल्लाह अन्हु रिवायत थो करे इज़ा जा अल क़त्रो मिनस समाए तफ़त्तहत लहुल अस्दाफ़ फ़कान लुअलुआ। जॾहिं आसमान तां मींहुं वसंदो आहे त सिपूं मुंहुं खोलींदियूं आहिनि, उन में कतरो किरंदो आहे त उहो मोती बणिजी पवंदो आहे। मोती ऐं लाल अवामा ॿुधाइनि त इहे किथे हूंदा आहिनि? समुंड में। किथे हूंदा आहिनि? ॻाल्हायो। समुंड में। ऐं उन समुंड जूं उहे सिपूं समुंड ते तरी ईंदियूं आहिनि। जॾहिं ख़ुदा जे तरफ़ खां मींहुं वसंदो आहे न, हिकिड़ो ई कतरो उन सिप में पवंदो आहे, अल्लाह उन सिप जे अंदरि लाल पैदा कंदो। दोस्तान गिरामी, ये खुदा अज़्ज़ व जल जे तरफ़ खां आयल ककर के ईअं न आहिनि। अचो अल्लाह जे क़ुरान पाक खां पुछूं। अल्लाह ताला फरमाए रहियो आहे सूरतुल वाक़िआ जे अंदरि अफ़रअयतुमुल माअल्लज़ी तशरबून अअंतुम अंज़लतुमूहु मिनल मुज़्नि अम नहनुल मुंज़िलून लौ नशाअ जअलनाहु जाजन फलौला तशकुरून। छा अवां गौर ऐं फ़िक्र सां उन पाणीअ खे ॾिठो जेको अवां पियो था? छा अवां उन खे ककरनि मां लाथो आहे या असां लाहिण वारा आहियूं? अगरि असां चाहियूं त उन खे कड़ो करे छॾियूं हा, पोइ अवां छो नथा शुक्र कयो? दोस्तो, अल्लाह ताला असां सां थो मुखातिब थिए। ककर अल्लाह जे कुदरत जो मज़हर आहिनि। उहे पाणीअ जा भरियल ट्राला आहिनि, जिते रब चाहे उते वञी वसनि था। थर ऐं कोहिस्तान, के चई मकरान, जिते न नहर न पाणीअ जो वहकिरो उते ककर मिठो पाणी खणी वञी पहुचाइण वारा आहिनि, जंहिंसां वीरान पटा आबाद थींदा आहिनि। हवाऊं ककरनि खे अल्लाह जे अमर सां हलाईंदियूं आहिनि। ककरनि जो हवाइरी गुज़ारो न आहे। ककर पंहिंजे अंदरि मिठो वणंदड़ पाणी खणी घुमंदा आहिनि, जंहिंमें माण्हुनि जो रिज़्क़ हूंदो आहे, जंहिंजे ज़रिए रब करीम मुर्द ज़मीन खे ज़िंदह बनाईंदो आहे। ककरनि जे वसकारे ॾांहुं इंसान, पखी, पखण, वण टिण, दरिया, समुंड सभई निहारींदा आहिनि। ओ मुंहिंजा मौला, असांजे मथां पंहिंजे रहमत जो मींहुं वसाए। दोस्तो, अल्लाह जे कुरान खां पुछूं वमा अंज़लल्लाहु मिनस समाए मिम्माइन फअहया बिहिल अर्द बाद मौतिहा व बस्स फीहा मिन कुल्लि दाब्बतिन व तस्रीफिर रियाह वस्सहाबिल मुसख्खर बैनस समाए वल अर्द लआयातिल लिकौमी ऐं जेको पाणी अल्लाह आसमाननि खां नाज़िल कंदो आहे, पोइ उन सां मुर्द यानी गैर आबाद ज़मीन खे आबाद कंदो आहे, जंहिं में उन हर क़िस्म जा जानवर पखेड़े छॾिया आहिनि ऐं हवाउनि जा रुख बदिलाइण में ऐं ज़मीन ऐं आसमान जे विच में हुक्म इलाही जी पाबंदीअ में हलंदड़ ककर में अकुल वारी क़ौम लाइ निशानियूं आहिनि। अल्लाह साईं चवे थो त ही हवाउनि जा रुख जेके बदिलजनि था, आसमान में जेके ककर घुमनि था, जे अवां अकुलमंद आहियो, बेअकुल बेवकूफ़ लाइ त का ॻाल्हि कान्हे, पर अल्लाह जो क़ुरान थो चए इन में अकुलमंदनि लाइ निशानियूं। जेके आकिल आहिनि उन्हनि जे लाइ मूं अल्लाह निशानियूं रखियूं आहिनि। क़ादिर जी कुदरत सां वसन था ककर, वसण सां जनी जे थियनि सावा सर, बहकनि था बरथर मौसम में, घमलार में। क़ादिर जी कुदरत सां वसन था ककर, वसण सां जनी जे थियनि सावा सर, बहकनि था बरथर मौसम में, घमलार में। दोस्तो, अल्लाह जे क़ुरान खां पुछूं वमा अंज़लल्लाहु मिनस समाए मिम्माइन फअहया बिहिल अर्द बाद मौतिहा व बस्स फीहा मिन कुल्लि दाब्बतिन व तस्रीफिर रियाह वस्सहाबिल मुसख्खर बैन अस्समाए वल अर्द लआयातिल लिक़ौमी यअक़िलून।
के ककर विछायल होंदा हैं, के जबलन वांगुर उभरियल, के कसीफ सनड़ा होंदा हैं, के लतीफ़ के सफ़ेद होंदा हैं, के कारा के दड़ग दड़ग तक पूरे आसमान ते छाए जी वेंदड़, के उत्तर पिया हलन तके ॾखिण, के ओभर तके ओल, हिक ई वक्त हेठी सतह वारा ककर हिक तरफ त मथी सतह वारा बई तरफ पिया हलंदा। अल्लाह साईं चए थो इन में मुंहिंजूं निशानियूं अथव, कॾहिं गौर कयो अथव? अवां जहाज़ तां हेठि ककर ॾिसो त उहे ईअं महसूसु थींदा जीअं पूरी पिञल कपह जा ढेरा उॾामंदा आहिनि। अल्लाह करीम पंहिंजे करम ऐं फज़ल सां हवाऊं पैदा कयूं जेके ककरनि खे हलाईंदियूं आहिनि। जिते रब चाहींदो आहे उहे ककर उते ई वसंदा आहिनि। अल्लाह जो क़ुरान ॿुधो, वहुवल्लज़ी युरसिलुर रियाह बशरम बैन यदै रहमतिही हत्ता इज़ा क़ल्लत सहाबन सिक़ाला सुक़नाहु लिबलदिन मय्यतिन फ़अंज़लना बिहिल माअ फ़अख़रजना बिही मिन कुल्लि समरात कज़ालिका नुख़रिजुल मौता लअल्लकुम तज़क्करून। ॾाढियां चओ सुभान अल्लाह, खुटल ॾाढियां चओ सुभान अल्लाह। अल्लाह जो कलाम पियो पढ़ा हिकिड़े ॾींहुं जुमे जे हिकु अचो आख़िरी टाइम ते त मुल्लो थकिजे त पोइ वञो, वरी चुप कयो वेठा आहियो। हिते अल्लाह जो ज़िक्र करण आया आहियो, क़ुरान ॿुधण बि इबादत, पढ़ण बि इबादत। जे अणपढ़िया आहियो क़ुरान खोले ॾिसो, तिलावत करण ज़ियारत बि इबादत आहे। हिते मस्जिद में कचहरी ले कोन ईंदा आहियो, अल्लाह जे क़ुरान अल्लाह रब रहमान खे राज़ी करण ख़ुदा जे ज़िक्र वास्ते। जेकॾहिं न काथे इमदाद विरहाए बि आहे त छा चवंदा आहियूं, अबा वारो कयो बेनज़ीर जा पैसा पिया मिलनि, ॾाढी कुराड़ीअ खे सवेर वठी वञजांइ, पहिरें नंबर में बीहे, मतां पोइ देरि थी वञे। बाबा जाम साहब ऐलान कयो आहे सुभाणे खंड जूं ट्रकूं भरिजी ईंदियूं, पोइ सभई इलाइक़े जा ॻोठ कीअं था कतारुनि में बीहनि। जे ऐलान थो थिए, अल्लाह ऐलान थो करे, या अय्युहल्लज़ीना आमनू इज़ा नूदिया लिस्सलाति मिन यौमिल जुमअ, ए ईमान वारो जॾहिं अव्हां खे सॾियो वञे, निदा कई वञे जुमे जी नमाज़ जे लाइ, फसौ इला ज़िक्रिल्लाह, अल्लाह जे ज़िक्र ॾांहुं अव्हां खे सॾियो वञे। वज़रुल बई, पंहिंजा दुकान बंदि, कचहरियूं बंदि, कारोबार बंदि, हर शइ बंदि कयो। तव्हां इहो बंदि करे मूं ख़ुदा जी बारगाह में पहुचंदो। अव्हां जे दुनिया जे ज़िंदगी जे कारोबार खां अव्हां लाइ इहो भलो आहे जो पहिरियां मस्जिद में अचे। ऐं असां घड़ीअ ॾांहुं पिया ॾिसंदासीं त मौली साहब 5 मिंट ख़ुतबे में बचनि ऐं पोइ वञूं दुकानड़ो बंदि कयूं, मथां असांजी हिकिड़ी बोतल रहिजी वञे, इहा न खपे। या मतां मुंहिंजो फेसबुक जो यार को कमेंट रहिजी वञे, न करे सघां, मतां को व्हाट्सअप जो यार खे जवाब न मिली सघे, मतां टिकटॉक जी हिकिड़ी घड़ी रहिजी वञे, छो त असांखे दुनिया जे साइंस जिते फ़ाइदा ॾिना आहिनि उते नुक़सान बि ॾिना आहिनि। पोइ असीं उन नुक़सानात जे अंदेजे जे करे वेठा मस्जिद में हूंदा आहियूं, ध्यानु असांजो किथे ॿिए हंधि। इन जे करे ही ईद जो ॾिहाड़ो आहे, जुमे जो ॾिहाड़ो आहे, जब आज़ान अचे अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर, ख़ुदा तो चवे कारोबार बंदि कयो, कचहरियूं ख़तमु कयो, मामला ख़तमु कयो। वज़रुल बई ज़ालिकुम ख़ैरुल लकुम इन कुंतुम तअलमून। अवां सॼे धंधे कारोबार हर शइ खे बंदि करे ख़ुदा जे दरबार ॾांहुं अचो, उहो अव्हां जे लाइ हिन दुनिया हुन दुनिया ॿिन्ही में भलो आहे जे अव्हां ॼाण रखो था। अल्लाह साईं चवे थो जे ॼाण रखो था त तव्हांजे लाइ धंधो कारोबार कचहरियूं मामला बंदि करे मस्जिद में अचणु भलो आहे। हाणे जेको उन जो जवाब में टाइम वेठो ॾिसंदो त ख़ुतबे जी महल वञा, क़ुरान जी आयत चवे थी त ॼाण वारो ऐलान ॿुधी ईंदो आहे ऐं ॼाण वारो टाइम न ॾिसंदो आहे त ख़ुतबे महल वञा। ख़बर पई त अल्लाह जन खे इल्म वारो चयो आहे, उहे इल्म वारा अल्लाह जे सॾ ते लबैक चई सवेर पहुचंदा आहिनि, जेके नथा पहुचनि उहे इल्म वारनि में शामिल आहिनि। ख़ुदा जे क़ुरान जो फ़ैसिलो आहे, मां थोरी थो चवां। सूरह जुमअ खोले ॾिसो, जुमअ जे नाले सां पूरी सूरत अल्लाह साईं नाज़िल कई आहे।
वो जेकी नथा अचन पाण के भली केड़ो मोतबर समझन, अहले इल्म दानिश्वर कामरेड जो कुछ भी समझन पाण के, पर अल्लाह जे कुरान का मतबरो केर भी कोने। अल्लाह जे कलाम असांजी हर मामले मरहले में रहनुमाई रहबरी कई आ। दोस्ताने गिरामी मुआमा जे सामो जेका आयत पढ़ी, अल्लाह ताला फरमाए रहे हो व हुवल्लज़ी युरसिलुर रियाह बुश्रन बैन यदै रहमतिन हत्ता इज़ा अक़ल्लत सहाबा से क़ाला सुक़नाहु लिबलदिन मय्यतिन फ़अंज़लना बिहिल माअ फ़अख़रजना बिही मिन कुल्लि समरात कज़ालिका नुख़रिजुल मौता लअल्लकुम तज़क्करून। अल्लाह जेको पांजे रहमत जी बारिश जी खुशखबरी दींदड़ हवाऊं घुलाए तो जो उन हवाऊं जरिए गरन गरन ककरन के कहीं गराबाद शहर के सिराब करण ले आणियूं था, पोइ असां उन ककरन मां पानी नाज़िल कयूं था, पोइ उन पाणीअ मां असां हर क़िस्म जा मेवा पैदा कयूं था। अहिड़ी तरह असां क़यामत वारे ॾींहुं मुर्दन के कब्रुनि मां कढंदासीं तव्हां नसीहत क़बूल कयो। अल्लज़ी जअल लकुमुल अर्द फिराशं वस्समाअ बिनाअन वअंज़ल मिनस समाए माअन फ़अख़रज बिही मिनस समराति रिज़्क़न लकुम फ़ला तजअलू लिल्लाहि अंदादन व अंतुम तअलमून। जै अव्हां जे ले ज़मीन के विछाणो ऐं आसमान के इमारत बनायो ऐं आसमानन खां पानी वसायो, पोइ उन जे ज़रिए अव्हां जे खाधे ले किस्म किस्म जा मेवा पैदा कया, पोइ अल्लाह जे ले को भी शरीक न बनायो ऐं अव्हां हकीकत हाल ॼाणो था। इल्मी नज़रियो इहो आहे त ज़मीन जी सतह ते पानी जेको बहरन ऐं नहरुन में मौजूद आ, मुख्तलिफ सबबन करे वो पानी बुखारात जी सूरत में मथे उथंदो आ, हवाऊं उनके मथे खणी वेंदियूं आहिनि, पोइ ज़मीन जे चौधारी जेको हवाउनि जो घेरो आ उन में अची उहे बुखारात ककरनि जी शिकिल अख्तियार कनि था ऐं के हल्का त के गरा गरा ककर बणिजी पवंदा आहिनि। पोइ हवाउनि में गर्मी जे दर्जन सबब उन पाणीअ जी हैयत मटबी आ। किथे हवा में गर्मी काथो वधीक हूंदो आ त ककरनि में उहो बुखारात वारो जमा थियल पानी ॻड़नि जी सूरत अख्तियार कंदो आ। उन पाकीज़ा पानी खे हवाऊं हुक्म इलाहीअ सां उनखे हलाइनि थियूं, पोइ जिते रब चाहे बादल बरसाईंदो आ। जॾहिं मींहं वसनि था त ज़मीन जा हेठां इलाइक़ा डंडूं ढोरा समुंड तला भरिजी बीहंदा आहिनि ऐं वरी जॾहिं अल्लाह चाहींदो आ त उहो पाणी वरी बुखारात जी सूरत में मथे उॾाए ककर बनाए वसाईंदो आ। इन तरह इहो सिलसिलो जारी रहंदो आ। वस्समाए ज़ातिर रजे वल अर्द ज़ातिस सदे, अल्लाह जो कुरान तो फरमाए आसमान जो कसम जेको ज़मीन जे ई बुखारात में उथियल पाणीअ खे वापसि वराइण वारो आहे। ज़मीन मां पाणी उथी वरी ककरनि जी सूरत में वरी ज़मीन में ईंदो आहे। ज़मीन जो कसम जेका फोटहड़ा फुटाइण वारी आ, गुलो गुलजार बनाइण वारी आ। अल्लाह हुन ज़मीन जो कसम थो खणे जेका भला फसल ॾियण वारी आ, खुशबूदार ऐं मुअत्तर गुल पैदा करण वारी आ, आलम इंसानियत जे लाइ बूटनि वारा वण पैदा करण वारी आ। कॾहिं कॾहिं ज़मीन ते घुमंदे फिरंदे अहिड़ी थधिड़ी हवा लॻंदी आ जो महसूस थींदो आ त ॼण जन्नत में पिया फिरूं। अॻ में मूं हदीस खे ॿुधाई, हुज़ूर फरमायो त इन ककरनि जे मींहं सां उन जन्नत जे पाणीअ जो ताल्लुक़ हूंदो आहे। जेकॾहिं उन जो ताल्लुक़ ऐं निस्बत हूंदी त उहो पाणी कॾहिं बि नुक़सान न ॾींदो, पर जेकॾहिं ताल्लुक़ ऐं निस्बत न हूंदी त मींहं भली केतिरो बि पवे पर उन में उहो जन्नती ज़ाइक़ा, जन्नती लज़्ज़तूं, जन्नती ज़ौक़ ऐं लुत्फ़ न हूंदो। अल्लाह साईं फरमायो
वअन्ज़लना मिनस्समाए माअन बिक़दर फ़अस्कन्नाहु फ़िल अर्दि व इन्ना अला ज़हाबिन बिही लक़ादिरून। असां आसमान खां एक अंदाज़े सां पानी नाज़िल कयो, पोइ उन पाणीअ खे ज़मीन जी हेठाईअ में बिहारियो ऐं बेशक असां उनखे बुखारात बनाए उॾाइण ते बि क़ादिर आहियूं। अवां भली पंहिंजा तला स्विमिंग पूल भरे रखो, अल्लाह जो क़ुरान थो फरमाए, रब थो चवे असीं क़ादिर आहियूं अवां जो इहो सॼो पाणी ख़ुशि करे सघूं था। अवां उनखे रोके नथा सघो। ककर ज़मीन खां 2 किलोमीटर खां 10 किलोमीटर मथे हूंदा आहिनि। ही जेके ककर असांजे मथां वसनि था 2 किलोमीटरनि खां 10 किलोमीटरनि जो फ़ासिलो हूंदो आहे। मींहं अल हयात जेको मुर्द ज़मीन के जियारींदो आ, अल गैस जेको मुदाए तो मींह वसंदो आ। अल्लाह के कुरान पाक खां पुछूं, रब तो फरमाए हुवल्लज़ी युरीकुमुल बर्क़ खौफ़न व तमअन व युंशिउस सहाबस सिक़ाल व युसब्बिहुर रअदु बिहम्दिही वल मलाइकतु मिन खीफ़तिही व युरसिलुस सवाइक फयुसीब बिहा मन यशाअ व हुम युजादिलून फिल्लाहि व हुवा शदीदुल मिहाल। जेको अवांखे कदें खौफ ॾियारण त कदें उम्मीद ॾियारण लाइ खिवण ॾेखारींदो आहे ऐं कदें गरा ककर उथारींदो आहे ऐं गजगोड़ उनखे साराहींदी आहे, उनजी तस्बीह चवंदी आहे ऐं मलाइक बि संदसि खौफ खां के साराहींदे तस्बीह पढ़ंदा आहिनि ऐं चमकंदड़ विजूं मोकिलींदो आहे ऐं उन्हनि विजुनि मां का विज जंहिं ते चाहे केराए थो ऐं पोइ बि उहे काफ़िर अल्लाह जे बारे में झगड़ो कनि था ऐं उहो सख़्त तदबीर ऐं पकड़ करण वारो आहे। अल्लाह साईं ककरनि में निशानियूं रखियूं आहिनि, मींहं में निशानियूं रखियूं आहिनि। जेकॾहिं अवां सोचो इहे ॿई अल्लाह जूं आयतूं, मालिकुल मुल्क जी ताक़त ऐं कुदरत जो इज़हार, विजुनि जा चमकार ऐं घोड़ूं गजकार, उन्हनि जे पोयां मींहं जा वसकार, सुभान अल्लाह। इहा आहे अल्लाह जी कुदरत जी कारनामे जी शाहकारी। जॾहिं खिमण चमके थी त लम्हे लाइ मुल्क रोशन थी वेंदो आहे, थोरी देरि बाद गजगोड़ जो आवाज़ कने पवंदो आहे। वहाँ ॾिठो आहे मींहुं वसंदो आहे, धड़क धड़क कड़काट थी वेंदा आहिनि। इन खां अॻु में खिमण जी रोशनी असां वटि पहुतंदी आहे ऐं उन जो गजगोड़ जो आवाज़ वरी पोइ ईंदो आहे। उन जो सबबु छा आहे अॻिते ज़िक्र बि थींदो। खिमण जो चमको जेतिरो घणो हूंदो ओतिरो गजगोड़ जो आवाज़ ऐं ददको वधीक थींदो आहे। खिमण ख़ुदा जी निशानी आहे, ओचितो चमकण सां डपु वठी वेंदो आहे, वरी उन जे चमकण सां हारिन नारिन खे उमेद पैदा थींदी आहे त इन जे पोयां ज़रूर रहमत जा बादल बरसंदा। खिमण जॾहिं लॻंदी आहे, गजगोड़ थींदो आहे, थर जा, कोहिस्तान जा, काछे जा, जाबलू इलाइक़े जा सतायल माण्हू खिमण के ॾिसी ख़ुशि थींदा आहिनि। तेर बज़ाहिर त खिमण जा खिजकार आहिनि, पर इन जे पुठियां मेघ मल्हार समायल आहे, मुंहिंजा मौला पंहिंजे रहमत जा ककर वसा। अल्लाह जो कुरान तो फरमाए वमिन आयातिही युरीकुमुल बर्क़ खौफ़न व तमअन व युनज़्ज़िलु मिनस समाए माअन फयुह्यी बिहिल अर्द बअद मौतिहा इन्न फी ज़ालिका लआयातिन लिक़ौमिन यअक़िलून। उन अल्लाह जे निशाननि मां आहे जो अवां खे विज ॾेखारे थो ख़ौफ़ ऐं उमेद जे विच में, पोइ आसमान मां पाणी नाज़िल करे थो, पोइ उन जे ज़रिए मुर्द यानी गैराबाद ज़मीन खे ज़िंदाबाद कंदो आहे। बेशक उन में अकुल वारनि लाइ वॾियूं निशानियूं आहिनि। ज़जाज चवे थो त खिवण मुसाफ़िर लाइ ख़ौफ़ आहे, मतां मथां न किरी पवे, छो त खिवण किरण जो ख़ौफ़ हूंदो आहे ऐं ॻोठाईअ जे लाइ उमेद आहे त इहा खिवण पई लॻे, 'इजो मेहर जा मींहं वसण शुरू थिया। 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 'इजो मे
अल्लाह साईं तॾहिं त चयो त मुंहिंजे कलाम जे अंदरि मुंहिंजे बरसात जे अंदरि अव्हां जे लाइ खोड़ निशानियूं समायल आहिनि। क़तादा रज़ियल्लाहु ताला अन्हु खां हिकु रवायत आहे त उन जे किरण जो ख़ौफ़ आहे, मींहं वसण जी उम्मीद आहे। दोस्तान गिरामी यहया बिन सलाम चवे थो त उन में डप आहे, मतां थधि में फसल सड़ी वञनि, उम्मीद आहे त मींहं वसनि, सुकल पोखूं सायूं थियनि, मींहं वसण सां जहान जा नफ़ा पोखूं ॼमनि थियूं, रिज़्क़नि में बरकतूं पवनि थियूं, रंग बरंगी गुल बूटा, घाटा घाटा बाग, रंगीन बूटा, मुख़्तलिफ़ रंगनि मुख़्तलिफ़ ज़ाइक़नि वारा फ्रूट ऐं मेवा पैदा थींदा आहिनि। रात जो ज़िक्र निकितो क़ुरान पाक में अल्लाह साईं फरमायो वयुसब्बिहुर राद बिहम्दिही, ऐं राद अल्लाह जे हमद जी तस्बीह पढ़े थो। हूअं त हर चीज़ अल्लाह जी तस्बीह पढ़ंदी आहे, पर राद छा आहे, उन जी तस्बीह छा आहे। मुस्नद अहमद जी हिकु रवायत में आहे त नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो बेशक अल्लाह ताला ककर पैदा करे थो, पोइ ककर ॻाल्हाईंदो आहे, ज़ोर सुहिणी ज़ुबान सां ॻाल्हाईंदो आहे ऐं खिलंदो आहे, ज़ोर सुहिणी तरह खिलंदो आहे। साइंस बि न ॿुधायो त खिवण छो थींदी आहे, रसूलुल्लाह ॿुधायो त हीउ झुड़ खिलंदो आहे, उनजी मुर्क आहे। ककर झुड़ ॻाल्हाईंदो आहे, मदीने वारे साईं फरमायो उनजो जेका गजगोड़ आहे या गजगोड़ झुड़ जो आवाज़ आहे जेको ॻाल्हाईंदो आहे, उन मां मुहद्दिसनि इहा मुराद वरिती आहे त ककरनि जी गुफ़्तार उन्हनि जी गजगोड़ आहे ऐं उन झुड़ जो खिलणु उन जी खिवण आहे। इमाम औज़ाई आंदो आहे त जेको गजगोड़ ॿुधी सुभान अल्लाह व बिहम्दिही चवे त उन मथां कॾहिं बि खिवण विज कान किरंदी। विज लॻे मींहं वसे सुभान अल्लाह व बिहम्दिही, सुभान अल्लाहिल अज़ीम, सुभान अल्लाह व बिहम्दिही, सुभान अल्लाहिल अज़ीम। अमां सुभान अल्लाह चओ त पाक आहे मुंहिंजो रब ककरनि खां कीअं पियो ॻाल्हाए, छो त उन्हनि जो ॻाल्हाइणु आहे, ककरनि जो खिलणु आहे। अवां सुभान अल्लाह चवंदो उहा खिवण उहा विज अव्हां खे नुक़सान न ॾींदी। मुंहिंजे आका फरमायो जॾहिं अव्हां गजगोड़ जो आवाज़ ॿुधो त अल्लाह जो ज़िक्र कंदा कयो, ज़िक्र करण वारनि ते विज न किरंदी आहे। तिरमिज़ी में हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रज़ियल्लाहु अन्हु खां रवायत आहे, चवे थो मुंहिंजा सुहिणा हबीब मदीने वारा साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं गजगोड़ जो आवाज़ ॿुधंदा हुआ, गोड़ ॿुधंदा हुआ त दुआ घुरंदा हुआ, अल्लाहुम्मा ला तक़्तुलना बिग़दबिक वला तुहलिकना बिअज़ाबिक वआफ़िना क़ब्ल ज़ालिक। ए अल्लाह करीम असांखे पंहिंजी कावड़ सां क़त्ल न कजां, छो त ही ख़ुदा जी ग़ज़ब जी बि निशानी आहे। विज जो किरण ख़ुदा जे ग़ज़ब जी बि निशानी आहे। मुंहिंजा महबूब आका अर्ज़ कंदा हुआ, दुआ घुरंदा हुआ, मुंहिंजा मौला असांखे पंहिंजी कावड़ सां क़त्ल न कजां, न पंहिंजे अज़ाब सां हलाक कजां, असांखे उन खां अॻु पंहिंजी आफ़ियत अता कर। विज किरण अल्लाह जे कावड़ जी निशानी आहे। अल्लाह जंहिंखे सज़ा ॾियणु चाहींदो आहे उन मथां विज किराईंदो आहे। बुज़ुर्गनि फरमायो विज बेफ़रमान मुसलमान ते बि किरंदी आहे ऐं काफ़िर ते बि किरंदी आहे, पर अल्लाह जे ज़ाकिर ते कान किरंदी आहे। हज़रत मुजाहिद चवे थो त हिकु यहूदी हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि आयो, पुछाई मुंहिंजा महबूब पंहिंजे रब जे बारे में ॿुधाए त उहो छा मां ठहियल आहे, लोह जो आहे, मोतीअ जो आहे, याकूत मां ठहियल आहे। उनजो इहो चवणु ऐं ओचितो उन मथां अची विज किरी, उन महल उहो यहूदी तबाह ॻाल्हाए कंहिंसां पियो, हुज़ूर सां पियो ॻाल्हाए। जॾहिं क़यामत क़रीब थींदी अल्लाह साईं क़ुरान पाक जी इहा आयत नाज़िल फरमाई वयुरसिलु सवाइक़ वारी। दोस्तान गिरामी जॾहिं क़यामत क़रीब थींदी त तमामु घणियूं विजूं किरंदियूं, जो सुबुह जो माण्हू हिक ॿिए खां पिया पुछंदा त अॼु कंहिं कंहिं ते विज किरी।
मीह गजगोड़ से विजुन जे किरण से यह भी क़यामत की निशानी है। मुझे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तुक्सिरुस सवाइक इंद इक्तराब अस्साह, जॾहिं क़यामत करीब थींदी त विजूं घणियूं किरंदियूं ताजो हिकु माण्हू क़ौम वटि अची पुछंदो त अॼु सुबुह खां अॻे अव्हां मां घणनि ते विज किरी, चवंदा फिलाणनि फिलाणनि ते विज किरी, उहे माण्हू विज में मरी विया, अॼु सुबुह वरी फिलाणे जे मथां विज किरी विया। यानी एतिरो विजुन जो कड़काट ऐं विजुन जो किरण मुझे रहमत वारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इहो सॼो अज़ाब जो कारण हूंदो क़यामत जे अलामतुनि मां हूंदो। त हाणे ज़हन में सवाल, आख़िर में उन जो जवाब इहो उभरियो त साईं बरसात छो नथी वसे, बरसात जे न वसण जो कारण कहिड़ो आहे? पर जेकॾहिं बरसात वसंदी आहे त भला रुगो रहमत जा ककर थी छो न वसंदी आहे? गड़े जी सूरत में, विज जी सूरत में, अज़ाब जी सूरत में, तूफ़ान जी सूरत में, नुक़सान जी सूरत में छो वसंदी आहे? ए दोस्तान गिरामी मथे मुआमा के ॿुधायो मुझे आका रहमत वारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मतियो अल्लाह ताला हज़रत मूसा कलीमुल्लाह के ॿुधायो हो, ओ मुझा कलीम नबी रहमत खुदाबंदीअ में बरसात मो अल्लाह जी रहमत आहे, ककर मो अल्लाह जी रहमत आहिनि। पर जहीं क़ौम में ॿ ॻाल्हियूं वधी वेंदियूं, हिकु ज़िना ॿियो व्याज, हिकु ज़ना ऐं ॿियो व्याज, जहीं क़ौम में वधी वेंदो उहे रहमत वारा ककर वसंदा पर उन क़ौम लाइ ज़हमत बणिजी वसंदा। जहीं क़ौम में ज़िना ऐं व्याज वधीक हूंदी त मूं ख़ुदा अज़्ज़ व जल जी रहमत वारी जन्नत वारी बरसात पर उन्हनि खे थधिड़ी हीर जे बजाए खुशबू ऐं मुअत्तर हवा लॻण जे बजाए उन्हनि जे लाइ नुक़सान जो बाहिस हूंदी। तॾहिं असांजा वॾड़ा चई विया आहिनि त जॾहिं बाहि लॻंदी आहे पोइ उन में सुकनि सां गॾु सावा बि सड़ंदा। इहो ई रीज़न आहे, इहो ई सबबु आहे जेको अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस में असां ऐं अव्हां खे सम्झायो आहे त अल्लाह तबारक व ताला असां अव्हां खे पंहिंजे प्यारे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके इन मींहं वारे अज़ाब खां महफ़ूज़ फरमाए। छो त मींहुं